सेठ गोराम अॼु भला असां वटि कीअं भुलिजी पिया आहियो? रुस्तम साहब मतलब का सवा केरु केॾे थो अचे, ज़रूरी कमु हुयो हुनजे लाइ तव्हां ॾे आयो आहियां। सेठ गोराम जो कमु सो बि असां में। अॼु भला सिज ओभर खां उभरियो आहे या ओलह खां? सिज त साॻी तरह ओभर खां उभरियो आहे। जी सेठ गोराम खाना हुकुम कर। रुस्तम खान, मुंहिंजी कुझु ज़मीन आहे, उन ते तुंहिंजी संगत वारनि कब्ज़ो कयो आहे। मूंखे उहा ज़मीन छॾाए ॾियो, तव्हां जीअं चवंदव तीअं गोराम खान कंदो। ऐं पोइ तव्हां हमेशह लाइ असां कारोबार में गॾु हूंदो। माना त ॻाल्हि ई आहे, सेठ गोराम मां तव्हांजी डील ते यकीन कीअं कयां त तव्हां पंहिंजी ॻाल्हि ते पूरा रहंदव। रुस्तम खान, मर्द जी ज़ुबान हिकु हूंदी आहे, ऐं जेकॾहिं मर्द पंहिंजी ज़ुबान ते पूरो न लहे त उहो मर्द नाहे हूंदो। ऐं हीअ ग़मदिल, गोराम ऐं भाउ सचल जी ज़बान आहे, इन ते असां पूरा ज़रूरु लहंदासीं। अहिड़ो अंधो एतबार अॻु में बि तव्हां ते असां कयो, पर तव्हां हुन ते पूरा न आहियो लथा, ऐं तव्हां असांजी दोस्तीअ जी ज़रे जी परवाह न कई। इन लाइ हिन वक़्तु एग्रीमेंट ज़रूरी आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे रुस्तम खान, त गोराम खान हर एग्रीमेंट करण लाइ तयारु आहे, पर शर्त इहा आहे कि मुंहिंजो कमु थियणु खपे। सेठ साहिबु, इहो कमु असांजे लाइ कुझु बि न आहे। सम्झो त तव्हांजो कमु थी वियो। तव्हां त चओ था त इहो मुंहिंजो कमु थी वियो, पर इहो एतिरो कमु आसान न आहे। करीम खान वारा ॾाढा ॾुखिया माण्हू अथव, ऐं हुते जेके माण्हू बीहारिया अथई न, उहे वॾा ख़तरनाक माण्हू बीहारिया अथई। सेठ रुस्तम, उहे वॾा ख़तरनाक ॾुआरी आहिनि। उन जे माण्हुनि खां ख़तरनाक जल्लाद बि असां वटि आहिनि। बसि रुस्तम खान, असांजे कम जी तव्हांखे पारत हुजे, ईअं न थिए त असांजो कमु अध में रहिजी वञे। सेठ साहब सम्झो तव्हांजो कमु थी वियो। सेठ रुस्तम चयो सम्झो त तव्हांजो कमु थी वियो। रुस्तम खान, उहे केरु आहिनि? कादिर वारा। सुठो हिन में त पंहिंजो पाण कानून जो हवाले कयो, न त मारिजी वेंदो। अकड़ न कजांइ सूबेदार, न त मारियो वेंदे। सभु भाइर अॼु ॾाढा ख़ुशि आहियो, काॾे पिया वञो? आसिफ, ख़ालिद, मुंहिंजे भाउ यूसुफ जो अॼु रिश्तो तय करे आया हुया। इन जे लाइ शहर पहुचूं मिठाई वठण जे लाइ, त जीअं सॼे ॻोठ में मिठाई विरायूं। अॼु आसिफ मुंहिंजी मंगणीअ जी। मंगणी? किथां रिश्तो कयो यूसुफ? ख़बर त पवे। ख़ालिद भाउ पंहिंजे ॻोठ जो आहे न, अदा सूमर, उनजी भेण सां।
अदा खालदा माण्हू मखण आहे अदा मुंहिंजी त सफ़ा ज़िंदगी ठही वई अदा यूसुफ ख़ुशीअ में नथो मापे सॼे ॻोठ में मिठाइयूं विराईंदो भाउ तव्हांखे बि खोड़ खाराईंदासीं अदा सरमदा कादर बा गिरफ़्तार थी वियो छा वाकई इहा ख़बर सची आहे इमरान बिल्कुलु अदा इहा सची ॻाल्हि आहे सॼे इलाइक़े में इहा ॻाल्हि बाहि वांगुरु पई हले सुठो थियो जो इहो ज़ालिम बि गिरफ़्तार थी वियो बाक़ी ॿिया बि गिरफ़्तार थियनि त असल सां मुंहुं जिंदू छुटे हिन ॻोठ में सुकून अची वञे अची हड़जी आहे हुन ज़ालिमनि मां बरका उहो वक़्तु परे न आहे जॾहिं तूं मुंहिंजी पार थींदी ऐं तूं मुंहिंजो घोट थींदी ईअं न यूसुफ बिल्कुलु मुर्क पोइ असां नई ज़िंदगीअ जी शुरूआति कंदासीं पोइ नंढड़ी दुनिया पंहिंजी आबाद कंदासीं पाण खे नंढड़ा ॿार थींदा उहे असांखे अम्मा बाबा करे छॾींदा अलाह मालिक आहे मुर्क सभु पंहिंजा ख़्वाब सचा साबित थींदा आमीन छॾ हाणे ॿियनि ॻाल्हियुनि खे कुझु प्यार मोहबत जी बि कचहरी कयूं उहा वरी कहिड़ी ॿुधाए इंतज़ारु नथो थिए मां चाहियां थी तूं हमेशह लाइ मूंखे पंहिंजो कर चरी तूं मुंहिंजी आहे पर दुनिया जे साम्हूं मूंखे पंहिंजो कर मां इहो ई चाहियां थी बसि इहा ॻाल्हि आहे न तमामु जल्द इंतज़ार जी घड़ियूं ख़तमु थींदियूं तूं घबराए न हर दफ़े तूं ईअं ई चई मूंखे टारे छॾींदो हिन दफ़े तूं यकीन कर हाणे तोखे वधीक इंतज़ारु न कराईंदसि वाइदो नाज़िया वाइदो कोन कंदसि पर कोशिशि ज़रूरु कंदसि सलाम ॾे त कादर जे कहर खां तोखे को बि बचाए नथो सघे कोई बि कादरो तो वॾी ग़लती कई आहे वॾी हिन जो इल्ज़ाम तोखे ॾाढो ॾुखियो पवंदो तुंहिंजो मौत आहे इमरान मौत हाणे ख़बर पवंदी सरमंद खे त कीअं दुश्मनी कबी आहे ही तो सिर्फ टेलर है सजी फिल्म तो पोइते हल थई हां सभिनी खे ख़तम कंदासीं जो तोखां पोइ सरमंद जो वारो आहे त जीअं केर बि असां सां सीनो साण जी ज़रूरत न करे तव्हांखे असांजी दुश्मनी मांगी पवंदी तव्हां बाहि जे गोले में विधो आहे जंहिंजो अंजाम तमामु ख़राबु थींदव चुप अदा इमरान 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 इमरान भाउ बहादुर वारा तोसा न बल्कि मूसा बड़ियान मूसा दुश्मनी कई थऊं मां भी हुन जो बच्चो खत्म कदुस यो तो सामू जो वाइदो अदा मुंहिंजो रत त टचके
हाणे जो हाणे अदा इमरान जो प्लान करणो आहे कादिर ऐं कादिर जे भाइरनि खां यूसुफ पहिरियों इमरान खे अस्पताल खणाए हलूं भला त पोइ बि कदासीं तोखे चयमि न मुंहिंजो तोसां वाइदो आहे इमरान जी लत जे हिकु फुड़ियो जो असां वठंदासीं अदा जीअं तव्हांखे बहितर लॻे अदा इमरान जी हयाती बि बचाइणी आहे अदा यूसुफ तूं जल्दी गाॾी कराए अच यूसुफ भाउ जल्दी वञ गाॾी कराए अच जल्दी वञ